गुलाब जे गुल जियां महकंदड़ ऐं खुशबू ॾींदड़ असांजो मान वारो साईं पाण बेशुमार खूबियुनि जा मालिक हूअं त हर माण्हूअ में महके थी मणिया पर जेकी सिंध ॼणिया तिन जो मट कीन के अवां सभिनी जे ताड़ियुनि जे गूंज में इस्तक़बाल कंदा असांजे ऐं अवां सभिनी जे अॼोके हिन प्रोग्राम जो सरवर प्रोग्राम जो महिमान असां सभिनी जी ऐं अवां जी जान असांजो मान वारो साईं मोहतरम जनाब खादिम असां सभिनी जो खादिम असां सभिनी जो भाउ मोहतरम गुल हसन लाखो साहब। अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कनि पियो कालो भला करवसी तॾहिं तिख चयो तहीं वेल कयो वचन ॻणिजनि। क़ाबिल एतिराम दोस्तों जीअं सिंध जीअं लतीफ़ जी ॿोली सफ़ा पहिरीं आऊं थोराइतो आहियां सिंधियत बि संगत शहदादपुर जे उन सॼे सथ खे जिन मोहबती मांडाण मचायो आहे ऐं मोहबती मेड़े जो ॻोठ ॿधो आहे। सच पुछो मन ॾाढो सरो पियो थिए त अॼु चोॾहीं जो चंड असांजे मथां चमकी रहियो आहे ऐं मिठाई जी सूरमी असांजे घर में आहे ऐं असां सोनी जे अङण ते हिकु महबूब माण्हुनि सां वेठा आहियूं कुर्ब कचहरियूं कयूं था। सचमुच इहा सिंध मूंखे ॾाढी सुहिणी थी लॻे ऐं हुन सुहिणीअ सिंध जे तव्हां सभिनी सॼणनि खे दफ़ो वरी सलाम। दोस्तों शहदादपुर मुंहिंजो ॿियो घरु आहे। मूं मैट्रिक हिन गवर्नमेंट हाई स्कूल मां 1978 में कई आहे। इन स्कूल में साईं दादन भुट्टो असांखे सिंधी पढ़ाईंदो। दादन भुट्टो कोर्स खां अलावा असांखे रुॻो शाइरी ॿुधाईंदो शाइरी सम्झाईंदो छो जो पाण वॾो शाइर हो। अच्छा ॿी बि ख़ूबसूरत ॻाल्हि त जॾहिं आउं हिते पढ़ंदो हुउसि असांजे तरह में जिते असां प्राइमरी पढ़ी निकितुसि त असांजे तर में को अॼु ताईं बि असांजे तहलके में को छोकिरियुनि जो स्कूल कोन्हे को हाई स्कूल कोन्हे को पर तर में वेझो को मिडिल स्कूल कोन्हे को तॾहिं रोड रस्ता कोन हुआ। पोइ इन इल्म जी तांग मलदसी पहुचायो शहदादपुर पहुचायो पर 9 ऐं 10 जे जॾहिं इम्तिहान जी मूं तयारी कई त आउं अबड़ा मस्जिद जेका आहे उनजे हुजरे में तयारी कंदो हुउसि ऐं मूंखे यादि पियो थिए ॾाढो हाजी मोहम्मद यूसुफ अबड़ो जेको अज़ान ॾींदो हो अज़ान ॾियण खां पोइ पिटाई जा बैत पढ़ंदो जीरो तुंहिंजो नाम बाज ॻोल्हाए वञा हीअ थंबी हीअ थूणी छपर तूं आछा उजाड़ो कहां तोखे मालूम सकती। हाँ चाहूँ त अहिड़ा भिटाई जा आशिक़ अहिड़ा भिटाई जा मुअज़िन अहिड़ा भिटाई जा मौलवी जेकॾहिं सिंध में पैदा थी वञनि त घर घर लतीफ़ ॻोल्हे आहियां। सच पुछो त हा दुआ जो आहियां त वो हाजी मोहम्मद यूसुफ अबड़े के अल्लाह जन्नत नसीब करे दे मूंखे भिटाई सम्झायो पढ़ायो ऐं इहा ई दुआ आउं अॼु ताईं हर वक़्तु पढ़ां थो। ही शहदादपुर शहर मुंहिंजा इलाही क्लास फेल अधु खां वधीक हिते जा डॉक्टर जेके आहिनि उहे सभु मुंहिंजा क्लास फेल
ही जेको पोयां मुंहिंजो नूर सिंधी वेठो आहे न, इहो मुंहिंजो नंढो दोस्त आहे। असां हिक ॿिए जा आशिक़ माशिक़ हुयो, पर हे ॾाढो ख़तरनाक आहे। आउं जंहिंसां आशिक़ कंदो वरी विढ़ाईंदो असांखे। ॻाल्हियूं घणियूं आहिनि, टाइम घणो थी वियो आहे। ॻाल्हियूं पेट में वधी वणंदियूं, ॿाहिरि मुंहुं न कयूं, घोषे करे हल छोकिरी चवाऊं हिकु अर्ज़ु कया बाबा, इल्मु अदब कल वरी किताब जी इज़त कयो, अदब ऐं अदीब जी इज़त कयो, तख़लीक़ार जी इज़त कयो, सूंह ऐं सच जा साखारी थियो, हक़ जा हामी थियो, धरती घणी जा हामी थियो, इल्म ऐं अमल सां सिंध खे संभालियो। ऐं सचमुच त आउं हिकिड़ो रोज़ तजदीदी अहद कंदो आहियां, अॼु तव्हांजे साम्हूं वरी बि तजदीदी अहद थो कयां हिन शाम में त मुंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी इश्क मुंहिंजे सोने सिंध ऐं हुनजे माण्हुनि सां आहे। ऐं दुआ कयो तव्हां उनखे मरण दम ताईं निभाए। मूं बि आहे मौजूदु हिकु सिंध लामहदूद। बसि शेख हयात चयो आहे त ख़्वाब हुजनि आज़ादु, त ॿियो छा घुरिजे, धरती ज़िंदाबाद, त ॿियो छा घुरिजे। महिरबानी।